अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन नबीना मुहम्मदिन व अला आलिहि व सहबिहि व मन इक्तदा बिहदीहि वस्तन्ना बिसुन्नतिहि इला यौमिद्दीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लाह यरफ़अु बिहाज़ल किताबि अक़वामन व यज़अु बिही आख़रीन वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र यरफ़अिल्लाहु अल्लज़ीना आमनू मिनकुम वल्लज़ीना ऊतुल इल्म दरजात। हर किस्म जी हम्द ऐं सना अल्लाह मालिकुल अल्लाम ज़ुल जलाल वल इकराम जी ज़ात जे लाइ। दुरूद ऐं सलाम हुजनि काइनात जे इमाम, काइनात जे ताजदार, इमामुल अंबिया, इमामुल अत्क़िया, इमामुर रसूल हादी कुल जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ात अक़दस ऐं मुक़द्दस ते। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद जे अंदर इल्म वारनि माण्हुनि जो मर्तबो बयानु कयो। इल्म वारा माण्हू ऐं उहो इल्मु जेको हक़ीक़ी इल्मु आहे, जेको दुनिया में बि कमु अचे ऐं आख़िरत में बि कमु अचे। अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि जो दर्जो बयानु फ़रमायो, उन्हनि जी फ़ज़ीलत बयानु फ़रमाई। फरमाई यरफ़अिल्लाहु अल्लज़ीना आमनू मिनकुम वल्लज़ीना ऊतुल इल्म दरजात। अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि माण्हुनि जे मक़ाम खे बुलंद कयो आहे, उन्हनि माण्हुनि जे मक़ाम खे वधायो आहे जिन ईमान आंदो, रब ते ईमान आंदऊं, आख़िरत ते ईमान आंदऊं, रब जे मोकिलियल रसूलनि ते ईमान आंदऊं। वल्लज़ीना ऊतुल इल्म दरजात, ऐं जेके जिन खे हक़ीक़ी इल्मु ॾिनो वियो, क़ुरान जो इल्मु, जेके क़ुरान पढ़ण वारा, पंहिंजे बच्चनि खे क़ुरान सेखारण वारा, पंहिंजे बच्चनि खे क़ुरान जो कारी बणाइण वारा, पंहिंजे बच्चनि खे क़ुरान जी तालीम ॾियण वारा, उन्हनि जा अल्लाह रब्बुल आलमीन दर्जात बुलंद फरमाया। ऐं उहे इंसान, उहे नंढड़ा बालिक, उहे नंढड़ा बच्चा जेके मस्जिदनि में वेही करे, चटाइनि ते वेही करे, पट ऐं पधर ते वेही करे जंहिंमहिल क़ुरान जूं ॿोलियूं सिखनि ऐं सेखारीनि था, रब्बुल आलमीन वटि उहे वॾा अफ़ज़ल ऐं अकरम इंसान अथव। रब जा मुक़र्रब मलाइक उन्हनि जे मथां रहमत जा वॾ फुड़ा मींहं वसाइनि था, पंहिंजा पर विछाइनि था उन्हनि जे लाइ। रब जा मलाइक छो? छो जो उहे क़ुरान खे सिखण ऐं सेखारण वारा। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम प्यारे पैगंबर छा फरमायो? सैयदना उस्मान इब्न अफ़्फ़ान रज़ियल्लाहु ताला खां रिवायत आहे। प्यारे पैगंबर फरमायो ख़ैरुकुम मन तअल्लमल क़ुरआन व अल्लम। तव्हां मां भलो ऐं बहितरीन उहो आहे प्यारे पैगंबर जी नज़र में, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस जी नज़र में, ख़ैरुकुम मन तअल्लमल क़ुरआन व अल्लम। तव्हां मां भलो उहो आहे जेको क़ुरान सिखे ऐं सेखारे, पढ़े ऐं पढ़ाए। क़ुरान मजीद सिखण ऐं सेखारण जो मर्तबो एॾो वॾो आहे, एॾो वॾो मक़ाम आहे। असां चऊं था कीअं सिखूं, उमिरि वॾी थी वई आहे, कीअं सिखूं, ज़ुबान नथी वरे, कीअं सिखूं, का ख़बर न आहे, यादि नथो बीहे। सिखण जी का बि उमिरि कान हूंदी आहे। क़ुरान जेको इंसान सिखे थो, रब्बुल आलमीन जी मदद ऐं नुसरत उन सां गॾु आहे। रब उन जे लाइ दरवाज़ा खोले थो, रब उन जे हाफ़िज़े खे वधाए थो, रब्बुल आलमीन उन जी मुआवनत करे थो। छो? रब जो कलाम सिखे थो, अल्लाह जो कलाम सिखे थो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम इहा हदीस
सैयदना उस्मान इब्न अफ़ान बयान कनि था। ऐं पोइ हिकिड़ो ताबई आहे अबू अब्दुर्रहमान सुलमी, उहो छा थो चए, इहा हदीस बयान करण खां पोइ, इहा हदीस जंहिं महिल माण्हुनि जे विच में बयान करे थो, बयान करण खां पोइ छा थो चए, चए थो ही ॾिसो, ही जेका कुर्सी आहे न, या ही जेका वेहक आहे, ही जेका जाइ आहे, हिन जाइ ते मूं वेही करे क़ुर मजीद अलाए केतिरा साल सिखियो ऐं सेखारियो आहे। उन जाइ खे बाबरकत सम्झे थो, जंहिं जाइ ते वेठो क़ुर सिखियईं सेखारियईं सहाबा किराम खां, चए थो इहा जाइ वॾी बाबरकत आहे, छो जो इन ते मूं क़ुर सिखियो आहे ऐं सेखारियो। उहा जाइ बि बाबरकत आहे जंहिं ते इहो बाबरकत कलाम पढ़ियो ऐं सिखियो ऐं सेखारियो हुई। पंहिंजे बच्चनि खे दुनिया जी तालीम सां गॾोगॾु पंहिंजे बच्चनि खे क़ुर जी तालीम ॾियो, रब जे कलाम जी तालीम ॾियो, अलाह जो कलाम उन्हनि खे सेखारियो। जॾहिं रब जे कलाम जूं ॿोलियूं ॿोलींदा, जॾहिं रब जे कलाम जूं तिलावतूं कंदा, अव्हांजो हियाम ठरंदो, दुनिया जे अंदरि बि कामयाबी, आख़िरत जे अंदरि बि कामयाबी। त प्यारे पैगंबर छा फरमायो, फरमाई तव्हां मां भलो उहो आहे जेको क़ुर सिखे ई सेखारे। असां चऊं था वॾा थी विया आहियूं, ज़ुबान नथी वरे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ॿी हदीस छा आहे, प्यारे पैगंबर फरमायो अल माहिरु बिल क़ुरआन मअ सफ़रतिल किरामिल बररा, जेको क़ुर मजीद जो माहिर आहे, क़ुर मजीद जो कारी आहे, क़ुर मजीद सुठे नमूने सां पढ़े थो, उहो पाक बाज़ फ़रिश्तनि सां गॾु हूंदो। उनजो मर्तबो हुयो आहे, उनजो मक़ाम इहो आहे, सुभाणे क़यामत वारे ॾिहाड़े उहो वॾे मान ऐं मर्तबे वारनि फ़रिश्तनि सां गॾु हूंदो। इन खां वधीक अञा ॿियो छा खपे, उन इंसान खे जेको क़ुर मजीद सुहिणे नमूने सां पढ़े थो, सुहिणे नमूने सां सिखे थो। ऐं इन ई हदीस जे अंदरि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम अॻियां छा फरमायो, फरमाई वल्लज़ी यततअतअ फ़ीही, उहो माण्हू जेको क़ुर मजीद सिखण जी कोशिशि त करे थो पर सिखी नथो सघे, यततअतअ फ़ीही, उनजे अंदरि ज़ुबान जे अंदरि का लुकनत आहे, उनखे ॾुखियाई पैदा थिए थी, हू थोरो हबकाए थो, पर क़ुर मजीद खे सिखण जी कोशिशि पियो करे। प्यारे पैगंबर फरमायो इन जी इहा जेका अदा आहे न, क़ुर खे सिखण जी, मुंझे पियो, हबकाए पियो, पर उनजे बावजूदि रब जे क़ुर सां एॾो हिनजो लॻाव आहे जो सिखे वेठो। प्यारे पैगंबर फरमायो इहो माण्हू इन जे लाइ रब्बुल आलमीन ॿीणो अजुर रखियो आहे, रब ॿीणो अजुर रखियो आहे इन जे लाइ, जेको चए थो पढ़णु नथो अचे पर उनजे बावजूदि पढ़े वेठो, सिखे वेठो, मूंखे सेखारियो अलाह जो कलाम, अलाह जो कलाम सिखो, पाण बि सिखो, पंहिंजे बच्चनि खे सेखारियो, पंहिंजनि अमड़नि ऐं अदड़नि खे सेखारियो। पंहिंजे घरनि जे अंदरि तिलावतूं तॾहिं थींदियूं जॾहिं बच्चे जी माउ क़ुर पढ़ियल हूंदी, त बच्चो बि पढ़ंदो, माउ बि पढ़ंदी। पंहिंजे घर वारनि खे क़ुर सेखारियो, जॾहिं घर जे अंदरि क़ुर पढ़ियो वेंदो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम छा फरमायो, जंहिं घर जे अंदरि सूरतुल बक़रा पढ़ी वञे उन ते शैतान जो वस कोन हलंदो आहे। असां वटि जादू जिन्नात फलाणो मसलो, हे मसलो, खोड़ सारा मसला, सिर्फ़ इन करे जो जेका शइ जादू जिन्नात खां पनाह ॾींदी आहे उहा असांजे घर में पियल त आहे, पर उनखे साला साल थी आहे पढ़ण जे लाइ केरु तयारु पई आहे थी। कपिड़नि जे अंदरि वेढ़े रखोसि, या नंढड़ो पींघो रखो घर जे अंदरि, उनखे वेही लोॾियो। इहा शइ शरीयत जे अंदरि क़ुर मजीद खे लोॾणु, क़ुर मजीद खे वेढ़े रखणु, इहा तज़ीम न आहे। तज़ीम तॾहिं आहे जॾहिं अलाह जे कलाम जो मां क़ुर जो तिलावतूं कयो पंहिंजे घरनि जे अंदरि, अलाह जे कलाम जी तिलावत थिए पंहिंजे अव्हांजे घरनि जे अंदरि। जंहिं महिल क़ुर जूं तिलावतूं थींदियूं पोइ ॾिसो त अव्हांजे घर जे अंदरि बरकत कीअं थिए थी, पोइ ॾिसो त अव्हांजा घर कीअं था शैतान खां महफ़ूज़ रहनि। सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमाइन घरनि जे अंदरि तिलावतूं कंदा हुआ, क़ुर जूं सॼी सॼी राति तिलावत पई हले। सैयदना अबू मूसा अशअरी रज़ियल्लाहु ताला जे बारे में ईंदो आहे त क़ुर पढ़े पियो घर जे अंदरि, राति जो टाइम आहे, क़ुर पढ़े पियो। उहो अबू मूसा अशअरी रज़ियल्लाहु ताला जेको क़ुर जी तिलावत करे पियो इंतिहाई सुहिणे अंदाज़ सां, ऐं उनखे ख़बर न आहे ॿाहिरि घर जे ॿाहिरां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम बीठा आहिनि तिलावत ॿुधनि पिया, प्यारा पैगंबर तिलावत ॿुधनि पिया।
घर जे अंदर तिलावत हले पई, घर सहाबी जो आ, पैगंबर जे तालिब जो आ, पैगंबर जे पढ़ायल शागिर्द जो आ, उहो क़ुरान पढ़े पियो ऐं जेको उस्ताद आहे, जेको सेखारण वारो आहे, जिन ते क़ुरान नाज़िल थियो आहे, उहो घर जे ॿाहिरां बीही करे ॿुधे पियो। केॾियूं न अदाऊं सुहिणियूं आहिनि, केॾियूं न अदाऊं रब खे इहे वणियूं हूंदियूं। क़ुरान पढ़ण वारो सुबुह थी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम क़ुरान ॿुधो, पाण हलिया विया। सुबुह थी अबू मूसा खे सॾु कयूं, अबू मूसा राति तो ॾाढो भलो क़ुरान पढ़ियो अथई। अलाह अकबर, अलाह जा नबी तव्हां ॿुधो? चई हा मूं ॿुधो पे। चई जेकॾहिं मूंखे ख़बर हुजे हा न अव्हां ॿाहिरां इहो क़ुरान ॿुधो पिया, मां अञा भलो करे पढ़ां, अञा भलो करे पढ़ां। इहे सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमाइन हुया। उन्हनि जे घरनि में क़ुरान जूं तिलावतूं थींदियूं हुयूं, क़ुरान पढ़ंदा हुया, पंहिंजे बचनि खे पढ़ाईंदा। ऐं सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला जे बारे में चए थो, उहे हिकिड़े ॾिहाड़े चवनि था, ए अबू मूसा ज़किरना रब्बना, असांखे असांजे रब जी यादि ॾियार, रब जी यादि ॾियार। अबू मूसा छा थो करे? क़ुरान मजीद जी तिलावत शुरू थो करे। इहे पैगंबर जे सहाबा जूं मजलिसूं हुयूं। ज़किरना रब्बना, असांजे रब जी जेका यादि आहे उहा असांखे ॾियार। क़ुरान मजीद जी तिलावत शुरू थी ऐं सहाबा किराम समूरा वेठल आहिनि, उहे क़ुरान मजीद ॿुधनि था। इहे क़ुरान जूं तिलावतूं, अलाह जे कलाम जूं तिलावतूं, अलाह जे कलाम सां एतिरे क़दुरु मुहबत हुई, लगाव हुयो, जो पाण बि तिलावतूं कंदा हुआ। ऐं जॾहिं को तिलावत कंदो हो त बीही करे ॿुधंदा, बीही करे ॿुधंदा। उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैह, जेको जंहिंखे अमीरुल मुमिनीन सॼो वेंदो आहे, हुन जे बारे में अचे थो, उमर बिन अब्दुल अज़ीज़ पंहिंजे घर जे ॿाहिरां हिकिड़े ॾिहाड़े निकिता, पंहिंजे घर जे ॿाहिरां निकिता ऐं क़ुरान मजीद जी तिलावत पिया कनि। क़ुरान मजीद जी तिलावत ॾाढा ॾाढा कनि पिया। ऐं उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैह, उन्हनि जी जेका आवाज़ हुई उहा तमामु वणंदड़ ऐं ख़ूबसूरत हुई। सुहिणे नमूने तिलावत हले पई। उमर बिन अब्दुल अज़ीज़ तिलावत कनि पिया, माण्हू गॾु थियणु शुरू थिया। तिलावत ते अलाह जे कलाम जी तिलावत अॼु बि जेकॾहिं को सुहिणे नमूने करे माण्हुनि खे बीहारियो छॾे, माण्हू गॾु थियो वञनि, माण्हू बीहणु शुरू थिया, गॾु थियणु शुरू थिया। जंहिं महिल माण्हू गॾु थियणु शुरू थिया, उमर बिन अब्दुल अज़ीज़ जी नज़र पई त माण्हू गॾु थी विया आहिनि। पोइ तिलावत बंदि करे पंहिंजे घर हलिया विया त किथे इहा शइ रिया जे अंदरि न अची वञे, किथे ॾेखाव जे अंदरि न अची वञे। सुहिणे नमूने क़ुरान जूं तिलावतूं करण वारा, पंहिंजे घरनि जे अंदरि तिलावतूं करण वारा, रस्तनि ते बीही करे क़ुरान जूं तिलावतूं करण वारा सहाबा किराम, सहाबा जा शागिर्द, अलाह रब्बुल आलमीन उन्हनि ते किरोड़े रहमतूं नाज़िल फरमाए। अवां पंहिंजे बचन खे क़ुरान पढ़ायो, क़ुरान सां अहिड़ो लगाव रखो, छो जो प्यारे पैगंबर फरमायो, इन्नल्लाह यरफउ बिहादल किताब, हीउ किताब जेको आहे, हीउ जेको किताब आहे न क़ुरान मजीद, अलाह रब्बुल आलमीन इन जे ज़रिए माण्हुनि खे मक़ाम ऐं बुलंदियूं ॾेई थो छॾे। वयज़उ बिही आख़रीन, ऐं अहिड़ा माण्हू जिन हिन किताब खे छॾियो, जिन हिन क़ुरान खे पुठी ॾिनऊं, जिन हिन क़ुरान जी बेअदबी कयूं, अलाह रब्बुल आलमीन उन्हनि खे ज़लील ऐं ख़्वार ऐं रुसवा करे छॾियो। असां वटि असांजे सिंधी मुआशिरे में छा थींदो आहे? क़ुरान मजीद ज़रूरत जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। कुझु ॾियारा पहिरीं पाकिस्तान में हुयसि, वञा पियो रोड तां, हिकिड़ी कुराड़ी आहे, क़ुरान खयो बीठी आहे, क़ुरान खणी बीठी आहे, माण्हुनि खां पिने पई, माण्हुनि खां पिने पई। इनखे कहिड़ी ख़बर त क़ुरान जी अहमियत छा आहे, इनखे कहिड़ी ख़बर त क़ुरान आहे छा, आयो छा जे लाइ आहे। ऐं असां वटि मशहूरु आहे त अरब वॾा बेअदब आहिनि, अरब क़ुरान जो अदब कनि कोन। असां वटि इहो कहिड़ो अदब आहे? मां उते गाॾी बीहारे करे उन मां कुराड़ी खे चयुमि, सम्झायोमांसि, अमां क़ुरान मूंखे ॾे। चई न क़ुरान कोन ॾींदुसि। 2-3 ॾींहं खां उते पिने पई, क़ुरान कोन ॾींदुसि। मूं ज़ोरी हुन खां उहो क़ुरान फुरियो, फुरे करे वञी करे मस्जिद जे अंदरि रखियो। अलाह जा बाना छा, इहा क़ुरान जी बेअदबी न आहे, इहा क़ुरान जी गुस्ताखी न आहे जेका असां वटि थिए पई? छा इहा क़ुरान जी बेअदबी न आहे तव्हां ते चटी लॻे, ॾंड ॾोह माफ़ कराइण जे लाइ तव्हां क़ुरान खणी करे मुखालिफ़ धुर वटि पहुचो? इहा क़ुरान जी बेअदबी न आहे तव्हांजे घर जे अंदरि पियल आहे, हुननि ते मिटी धूड़ दज़ ॼमी वई आहे, असां अव्हांखे ख़बर कान्हे का, माखोड़ी खाई चुकी आहे, ख़बर न आहे। अलाह जा बाना हिन क़ुरान जी अहमियत खे सम्झो। रब छा थो चए? रब्बुल आलमीन फरमायो,
ही क़ुरान लौ अंज़लना हाज़ल क़ुरान अला जबलिन लरअयतहु ख़ाशिअन मुतसद्दिअन मिन ख़श्यतिल्लाह। जेकॾहिं हिन क़ुरान खे असां पहाड़नि ते जबलनि ते नाज़िल कयूं हा, उहे बि हिन जे डप मां, हिन जे ख़ौफ़ मां भोरा भोरा थियनि हा, रेज़ा रेज़ा थियनि। हीअ एॾी वॾी अमानत आहे। उन अमानत जो असां केतिरो क़दुरु कयो आहे, असां केतिरी तिलावत कयूं था उनजी, असां केतिरो संभाले करे रखियो आहे, केतिरी या उनजी केतिरी बेअदबी गुस्ताखी कयूं था। क़ुरान सां जुड़ी वञो, क़ुरान ते अमल करण वारा थी वञो, तिलावतूं कयो, पंहिंजे बचनि खे पढ़ायो। पोइ ॾिसो तव्हांजे घरनि जे अंदरि बहारूं कीअं थो अचे, तव्हांजे घरनि जे अंदरि रब इन क़ुरान जूं बरकतूं कीअं थो नाज़िल फरमाए। मन क़रअ हर्फ़म मिन किताबिल्लाहि फलहु बिही हसनतुन। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, जेको माण्हू हिकिड़ो लफ़्ज़ क़ुरान जो पढ़े, हिकिड़ो लफ़्ज़, फलहु बिही हसनतुन, उन जे लाइ नेकी आहे। वल हसनतु बिअशरि अमसालिहा, हिकिड़ी नेकी 10 जे मट आहे, हिकिड़ी नेकी 10 जे मिसल आहे। ऐं प्यारे पैगंबर फरमायो, ला अक़ूलु अलिफ लाम मीम हर्फ़ुन, अलिफ लाम मीम हिकिड़ो हर्फ़ कोन्हे, बल्कि अलिफुन हर्फ़ुन लामुन हर्फ़ुन व मीमुन हर्फ़ुन। अलिफ हिकिड़ो हर्फ़ आहे, लाम ॿियो हर्फ़ आहे, मीम टियों हर्फ़ आहे। इहे 3 हर्फ़ पढ़ण सां तव्हांखे ॾिसो त रब्बुल आलमीन केतिरियूं नेकियूं अता थो करे। रब चाहे त वधाए बि छॾे। रब जे फज़ल जे अंदरि उमेद रखणु खपे, रब जी रहमत जे अंदरि उमेद रखणु खपे। तव्हां अलाह जे कलाम जूं तिलावतूं कयो। प्यारा पैगंबर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सैयदना बरा बिन आज़िब रज़ियल्लाहु ताला चवनि था, इशा जी नमाज़ पढ़ीसीं प्यारे पैगंबर जे पुठियां, वक़रा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वत्तीनी वज़ैतून। प्यारा पैगंबर इशा जी नमाज़ जे अंदरि वत्तीनी वज़ैतून पढ़नि था। अल्लाहु अकबर। नमाज़ हुजे, इशा जी नमाज़ हुजे, पैगंबर इमाम हुजे, ॿुधण वारा जेके आहिनि सामाईन सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन हुजनि, पैगंबर जंहिं ते क़ुरान नाज़िल थियो आहे उहे पढ़ण वारा हुजनि, मंज़र छा हूंदो, मंज़र छा हूंदो। अल्लाह रब्बुल आलमीन उहे सहाबा किराम ऐं उन मंज़र खे वरी बयानु कनि पिया। चवनि था असां पैगंबर जे पुठियां नमाज़ पढ़ी, पैगंबर ही सूरत पढ़ी। अॼु असांखे त सूरत जी बि ख़बर कान हूंदी आहे। असांखे इहो हूंदो आहे त इमाम साहिबु वॾी ॾिघी नमाज़ पढ़ाई, इमाम साहिबु ॾाढो क़ुरान पढ़ियो, कहिड़ी सूरत हुई का ख़बर हुई, क़ुरान चए छा पियो का ख़बर कान्हे का। सैयदना बर्रा रज़ियल्लाहु ताला चवनि था, प्यारे पैगंबर सूरत 3 जी तिलावत कई, पर सूरत 3 जी तिलावत सैयदना बर्रा बिन आज़िब चवनि था त अहिड़ी तिलावत मूं ज़िंदगी में कंहिंखां ॿुधी ई कान, कंहिंखां कोन ॿुधी हुई। पैगंबर ईअं पे क़ुरान पढ़ियो, क़ुर्बान वञे। ऐं उहो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम प्यारा पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद जे बारे में छा था चवनि। अब्दुल्लाह बिन मसूद कारी क़ुरान आहे, केतिरी फज़ीलत आहे। सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद जे बारे में चवनि था, जेको माण्हू चाहे थो त क़ुरान मजीद जी ईअं तिलावत करे जीअं क़ुरान मजीद नाज़िल थियो आहे, उहो अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हु वांगुरु पढ़े, अब्दुल्लाह बिन मसूद जी तिलावत वांगुरु तिलावत करे। ईअं क़ुरान नाज़िल थियो आहे जीअं अब्दुल्लाह बिन मसूद पढ़े थो। ऐं उहो अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु ताला हिकिड़े शहर में वियो, माण्हुनि चयो अब्दुल्लाह क़ुरान ॿुधा। हलंदे फिरंदे मजलिसूं सहाबा किराम जूं, उन्हनि जूं कचहरियूं, उन्हनि जा जेके दोस्त अहिड़ा हुया जेके चवंदा क़ुरान ॿुधा, चवणु लॻा क़ुरान ॿुधा। सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद सूरह यूसुफ जी तिलावत शुरू कई। सूरह यूसुफ जी तिलावत जंहिं महिल शुरू कयूं, सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद पढ़ी पे, हिकिड़ो शख़्स उथी करे चवणु लॻो त इहा सूरत जीअं तो पढ़ी आहे ईअं कोन्हे का। चवणु लॻो इहा सूरत जीअं तो पढ़ी आहे, पढ़ण वारो केरु आहे? पैगंबर जो शागिर्द अब्दुल्लाह बिन मसूद, क़ुरान ॿुधाइण वारो अब्दुल्लाह बिन मसूद। ऐं हिकिड़ो माण्हू चए थो ईअं कान्हे का। अब्दुल्लाह बिन मसूद हदीस जा लफ़्ज़ आहिनि। अब्दुल्लाह बिन मसूद हुन चयो, वई हक़, तुंहिंजे लाइ तबाही हुजे, कहिड़ी ॻाल्हि पियो करी? मां मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं इहा सूरत पढ़ी हुई, ईअं ई पढ़ी हुई जीअं जव्हां जे साम्हूं पढ़ी। पोइ उहो शख़्स चए थो अहसन, तो सही पढ़ी आहे। अल्लाह अकबर। उन्हनि जूं मजलिसूं ॾिसो, उन्हनि जूं कचहरियूं ॾिसो, उन्हनि जा दोस्त ॾिसो, अहिड़ियूं मजलिसूं थींदियूं हुयूं उन्हनि जूं, क़ुरान पढ़ण वारा पढ़ाइण वारा। ऐं सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु ताला जे बारे में अचे थो, प्यारे पैगंबर हिकिड़े ॾींहुं अची करे चयो, इक़रा या अब्दुल्लाह
हे अब्दुल्ला मूंखे क़ुर पढ़ मां ॿुधां। प्यारा पैगंबर चवनि पिया क़ुर पढ़ मां ॿुधां। चए थो अक़रउ अलैका व अलैका उनज़िल, छा मां अव्हां ते क़ुर पढ़ां, अव्हां ते क़ुर पढ़ां, अव्हां ते नाज़िल थियो आहे, अव्हां ते नाज़िल थियो आहे त अव्हां मूंखे ॿुधायो, मां अब्दुल्ला ॿुधां। प्यारा पैगंबर चवनि था, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम नबी अलैहिस्सलातु वस्सलाम चवनि था, इन्नी उहिब्बु अन अस्मअहु मिन गैरी, मां पसंदि कयां थो त ॿिए जी ज़ुबान में मां क़ुर ॿुधां। प्यारा पैगंबर चवनि था। ऐं अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु सूरत निसा जी तिलावत शुरू कई। सूरत निसा पढ़नि पिया। चए थो पढ़ंदे पढ़ंदे पैगंबर जे चेहरे ते नज़र पई आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो चेहरो ॻोढ़नि सां तर हुयो। इहे पैगंबर हुया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। क़ुर ईअं असरु कंदो आहे, क़ुर ईअं दिलनि ते असरु कंदो आहे। अहिड़े ईमान सां ॿुधो, अहिड़े जज़्बे सां ॿुधो अलाह जे कलाम खे, अहिड़े जज़्बे सां रब जे कलाम जूं तिलावतूं कयो, पोइ ॾिसो त अव्हांजे दिलनि खे कीअं थो पघारे, अव्हांजे दिलनि ते कीअं थो असरु करे। अव्हांजे दिलनि ते जेका कट ऐं ज़ंग चढ़ी चुकी आहे, जेके नाकामी जूं मोहरूं लॻी चुकियूं आहिनि, उहे कीअं थियूं लहनि जॾहिं अलाह जे कलाम सां अव्हां जुड़ंदो, अलाह जे कलाम जूं तिलावतूं ॿुधंदो। अव्हांखे पढ़णु नथो अचे, हींअर मोबाइल जे अंदरि आहे, अव्हां मोबाइल जे अंदरि क़ुर रखो, ॿुधो, सुकून हासिल कयो। अल्लज़ीन आमनू व तत्मइन्नु क़ुलूबुहुम बिज़िक्रिल्लाह, अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब। सुकून कोन्हे, निंड जूं दवाऊं खाओ, निंड जूं गोरियूं खाओ, सुकून नथो अचे। उनजे बावजूदि रब फरमाए थो हिन पासे सुकून आहे, क़ुर मजीद जे अंदरि सुकून आहे। अलाह जो कलाम पढ़ो, पढ़ायो, ॿुधो, रब जे ज़िक्र जे अंदरि अलाह रब्बुल आलमीन सुकून रखियो। अलाह जी यादि जे अंदरि सुकून आहे। रब खे यादि कयो, क़ुर मजीद जूं तिलावतूं ॿुधो, ॿुधायो, जीअं पैगंबर जा सहाबा क़ुर जूं तिलावतूं कंदा। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़े ॾींहुं सैयदना उबई बिन काब रज़ी अल्लाह ताला खे छा था चवनि, अल्लाहु अकबर, उबई बिन काब खे चवनि था, ए उबई, मूंखे रब हुकुम कयो आहे, मूंखे रब हुकुम कयो आहे, रब्बुल आलमीन चयो आहे त वञ उबई बिन काब खे क़ुर ॿुधा। अल्लाहु अकबर, उबई बिन काब खे क़ुर ॿुधा। ऐं ॿी हदीस जा अल्फाज़ आहिनि त उबई बिन काब जे मथां लम यकुनिल लज़ीन कफ़रू मिन अहलिल किताबि वल मुशरिकीन, इहा सूरत पढ़। चवण वारा केरु आहिनि? मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कंहिंखे पिया चवनि? उबई बिन काब रज़ी अल्लाह ताला खे। उबई बिन काब इहा ॻाल्हि ॿुधण खां पोइ ईअं नथो चए अलाह जा रसूल पढ़ो, मां ॿुधां। चए थो अव क़द सम्मानी रब्बी, छा मुंहिंजे रब मुंहिंजो नालो वरितो आहे? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, नाम, रब तुंहिंजो नालो वरितो आहे। जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधूं अखिड़नि में नीर शुरू थी विया, ॻोढ़ा ॻणणु शुरू थी विया त मुंहिंजे रब मुंहिंजो नालो वरितो आहे। तो उबई बिन काब खे क़ुर ॿुधा। क़ुर ॿुधण वारा, ॿुधाइण वारा, रब्बुल आलमीन उन्हनि ते ईअं बरकतूं ऐं रहमतूं नाज़िल फरमाए। अवां बि क़ुर सां ईअं जुड़ी वञो जीअं पैगंबर जा सहाबा जुड़ियल हुया। क़ुर जूं तिलावतूं कयो, पंहिंजे बचनि खे क़ुर सेखारियो, पोइ क़ुर जूं बरकतूं अवां ॾिसो अवांजे ज़िंदगी जे अंदरि कीअं थियो त अल्लाह रब्बुल आलमीन हिन क़ुर जे ज़रिए क़ौमनि खे बरकतूं बता कंदो आहे ऐं क़ौमनि खे पस्तियूं बता कंदो आहे। बरकतूं रहमतूं चाहियो था, हिन अल्लाह जे कलाम सां जुड़ी वञो। क़ुर जो हर्फ़ सिखो, क़ुर खे सिखण जी कोशिशि कयो। रब अव्हांखे दुनिया जे अंदरि हर शइ ॾिनी आहे, हर नेमत आहे। जेकॾहिं क़ुर जी नेमत कान्हे त सम्झो वॾी नेमत खां महरूम आहियो, वॾी नेमत खां महरूम आहियो। दुनिया जूं डिग्रियूं, दुनिया जी तालीम अव्हांजा बच्चा हासिल कनि पिया, उते सुबुह जो सवेरे पंहिंजे बच्चनि खे उथारियो, अलाह जे कलाम जूं ॿोलियूं उन्हनि खे सेखारियो, रब जे कलाम जी तालीम जो बंदोबस्तु कयो, अलाह जे क़ुर जी तालीम जो बंदोबस्तु कयो, पंहिंजे बच्चनि खे सेखारियो, क़ुर जो कारी बणायो। पोइ ॾिसो त रब्बुल आलमीन अव्हांखे दुनिया जे अंदरि बि कामयाबु कंदो ऐं आख़िरत जे अंदरि बि अव्हांखे कामयाबियूं अता फरमाईंदो। त रब्बुल आलमीन मूंखे अव्हांखे क़ुर मजीद सां लॻाव रखणु, क़ुर मजीद ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब्बुल आलमीन क़ुर सां उहा मुहबत ऐं उहा चाहत रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए जेका सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जी हुई, जेका सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन पंहिंजे घरनि जे अंदरि जीअं तिलावतूं कंदा हुआ,
ईअं मूंखे ऐं अव्हांखे अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे घरनि जे अंदरि क़ुर जो तिलावत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। रब्बुल आलमीन जेको हर्फ़ हर्फ़ पढ़ूं, जेका तिलावत कयूं, रब पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फ़रमाए। उहा ॾेखाव जे लाइ न हुजे, शोहरत जे लाइ न हुजे, उहा लिल्लाह कारण हुजे। रब जे कलाम जूं तिलावतूं रब जी रज़ा जे लाइ हुजनि। जॾहिं रब जी रज़ा जे लाइ क़ुर सां जुड़ंदासीं, क़ुर असांजे ज़िंदगियुनि जे अंदरि बरकतूं आणी छॾींदो। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह। माशाअल्लाह तबारकल्लाह। ये हुआ असांजा पिणी प्यारा दोस्त भाउ फज़ीलतुल शेख साईं अब्दुल गफ़ार हरल साहब जेके मक्कतुल मुकर्रमा मां ख़ासि हिन प्रोग्राम जे ख़ातिर आया हुआ। ऐं साईं जो मौज़ू जेको हुयो उहो क़ुर पाक पढ़णु ऐं पढ़ाइणु हुयो। इंतिहाई बहितरीनु मौज़ू ऐं साईं क़ुर हदीस जी रोशनी में असां सभिनीनि खे नसीहत कई आहे ऐं उमेदु आहे त असांखे अल्लाह ताला सभिनीनि खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। साईं जेका प्यारे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस पढ़ी त ख़ैरुकुम मन तअल्लमल क़ुरआन व अल्लम, तव्हां में बहितरीनु उहो माण्हू आहे जेको क़ुर पढ़े ऐं पढ़ाए। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, पाण पढ़णु बि ज़रूरी आहे, पर ॿियनि खे पढ़ाइण बि ज़रूरी आहे। ऐं सिर्फ़ु पंहिंजे बचनि तोड़ी महदूद माण्हू न रहे, बल्कि पंहिंजे ओड़े पाड़े ॻोठ खे ऐं पंहिंजी मस्जिद खे आबाद करणु। सो मां इहो तमामु दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि, असांजा जेके बि हिते दोस्त वेठा आहिनि उहे इन ॻाल्हि जो फ़िक्रु ज़रूरु कनि, गौर कनि त असांजे पाकिस्तान में जेके असांजा ॻोठ आहिनि उते जेका मस्जिद आहे, छा उन में क़ुर जी तालीम आहे या कोन्हे? छा असां राति ॾींहुं सिर्फ़ु पंहिंजे घर जी आबादी सोचूं था, या असां पंहिंजे ॻोठ में जेका अल्लाह जो घरु आहे उनखे बि आबाद करण जो सोचूं था? सो इहो असां सभिनीनि ते फ़र्ज़ु आहे, चाहे असां सऊदी अरब में हुजूं चाहे पाकिस्तान में हुजूं। छो त मूं ॾिठो आहे हिकिड़ी बीमारी हींअर असांजे मुल्क में घणी आहे त हर माण्हू इहो सोचे थो त अॻिलो करे, अॻिलो मूंखां वधीक ख़ुशि आहे, उन वटि पैसो आहे, उॾो कर आहे, उन वटि सऊदी में आहे, सो उहो ॾिए त असां मौलवी रखूं ऐं मस्जिद खे आबाद कयूं। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, जेकॾहिं नियत हुजे, इरादो हुजे त पाकिस्तान में बि बुख ते माण्हू कोन्हनि वेठा। ज़ाहिर आहे ॻोठ आहे हेॾो सारो, त हिन ॻोठ में के त चङा हूंदा, के त गुज़र सफ़र वारा हूंदा जेके सुठे नमूने सां, छो त असांजे मुल्क में मौलवियुनि जी पघार छा हूंदी आहे, वीचारनि जी छिके छिके 10-15 हज़ार हूंदी आहे। त 10-15 हज़ार ॾियणु को वॾो मसइलो कोन्हे, पर हिन क़ुर जी तालीम में असां सभिनीनि खे घुरिजे त हिसो वठूं। ऐं हीउ हिकु अहिड़ो अमल आहे जेको सदक़े जारी आहे। अगरि असांजो महीने में 500-1000 ॾियण सां ॻोठ जा अगरि 50 या 100 ॿार क़ुर पढ़ी आहे, यकीन कयो इहो क़यामत तोणी असांजे लाइ उन अजुर जो दरवाज़ो खुली वियो। इहो साईं जन ॿुधायो त प्यारे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त क़ुर जे हिकिड़े अखर पढ़ण सां अल्लाह ताला हिकिड़ी नेकी ॾींदो आहे, ऐं हिकिड़ी नेकी जेको आहे 10 जे बराबरि आहे। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मां इहो नथो चवां त अलिफ लाम मीम इहो हिकिड़ो अखर आहे, बल्कि अलिफ हिकिड़ो अलॻि अखर आहे, लाम अलॻि आहे, मीम अलॻि आहे। हाणे सिर्फ़ु अलिफ लाम मीम पढ़ण सां तक़रीबन 30 नेकियूं मिलनि थियूं। अहिड़े तरीक़े सां रोज़ाना केतिरा रुकू, केतिरा सिपारा अगरि उहे ॿार पढ़नि, वरी ॿियनि खे पढ़ाइनि, तो सोचो त रोज़ाना असांखे ख़बर बि न हूंदी त असांजे अकाउंट में अल्लाह ताला केतिरियूं नेकियूं जमा करे छॾियूं। सो असां सभिनीनि खे यानी फ़िक्रु करणु खपे, सिर्फ़ु ॿुधणु तोड़ी महदूद न थियूं, बल्कि कोशिशि कयूं हीउ जेको ॿुधूं था इन ते अमल बि कयूं, क़ुर खे ॿुधूं, क़ुर खे ॿियनि खे ॿुधायूं, सम्झायूं, ऐं हिन क़ुर खे पंहिंजे पूरे मुल्क में फैलाइण जी कोशिशि कयूं। खोड़ सारा माण्हू आहिनि जेके पाण पढ़ियल लिखियल न आहिनि त उहे नेकी में हिसो वठनि। मिसाल मस्जिद जे मौलवी जी पघार में हिसो वठनि, क़ुर शरीफ़ पढ़ी, क़ुर शरीफ़ वठी मस्जिद में रखनि, तालिब इल्म खे ॾियनि। बाक़ी हिकिड़ो असांजे मुल्क में हिकिड़ो सिस्टम आहे जेको बिदायत अमल आहे, ऐं उन बिदायत में अजुर त कोन थो मिले, बल्कि जेको आहे तबाही ज़रूरु थिए थी। असां वटि छा थींदो आहे, मदरसनि में ताउन केरु बि कोन थो करे,
क़ुर शरीफ़ केरु वठी नथो ॾिए, मौलवी जी पघार केरु ॾियण लाइ तयारु न आहे, पर ॻोठ में को अंधो मंडो बि मरी पए न तॾहिं बि 50-60 हज़ार लख ख़र्च करे उन लाइ ख़त्मो कढाईंदा। पोइ मौलवी घुराईंदा, वाजी ख़त्मो कढायो, टीहो बख़्शरायो असांजे मोल खे, हालांकि उहो बिदअत अमल आहे। ऐं उन में छा आहे, अॼु त कोन थो मिले, पर पैसा ज़ाया थियनि। अगरि इहे ई पैसा असां मदारिसनि जे सपोर्ट में लॻायूं, असां मसाजिद में जेके मौलवी हज़रात आहिनि उन्हनि जे सपोर्ट में लॻायूं, मस्जिदनि खे आबाद करण में लॻायूं, त यकीन कयो त मां सम्झां थो त असांजे मुल्क में को ॼट जाहिल बचे, सभु क़ुर पढ़ियो, पर अफ़सोस असां सही तरीक़े सां पंहिंजा पैसा इस्तेमालु कोन था कयूं, बल्कि बिदअत तरीक़े सां उहो ई ख़र्च कयूं था। ऐं सुनत जी वारो अचे थो त पोइ हर को चए थो त असां ग़रीब आहियूं, असां वटि पैसो आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, जीअं प्यारे पैगम्बर अलैहिस्सलाम जी खोड़ सारियूं हदीसूं जिन जो मफ़हूम आहे त अगरि को माण्हू जिहाद में नथो वञी सघे पाण, त कम से कम कंहिं मुजाहिद खे सपोर्ट करे, घोड़े में, हथियार में, यानी सवारी में उनखे सपोर्ट करे, त तॾहिं उहो माण्हू उन जिहाद में शामिलु थींदो आहे, यानी उन जो ओतिरो ई अजुरु हूंदो आहे, छो त हुन उन मुजाहिद जो सपोर्ट कयो आहे। अहिड़े तरीक़े सां हीअ क़ुर जी तालीम में सपोर्ट करण ईअं सम्झो त असांखे अल्लाह ताला उहो ई अजुरु ॾींदो जेके हू क़ुर पढ़ंदो। कंहिंखे निमाज़ सेखारियूं था त उहो निमाज़ हाणे पढ़ंदो त ओतिरो ई अजुरु अल्लाह साईं असांखे ॾींदो। सो असां सभिनीनि खे कोशिशि करणु खपे। वल्लाही हींअर फितननि जो दौरु आहे, हर माण्हू पंहिंजे घरेलू मसाइल खां ॿाहिरि नथो निकिरे। घर में 4-5 भाती आहिनि या 10 भाती आहिनि, उन्हनि खां इंसान जी सोच ॿाहिरि निकिरे ई कोन्हे। 50-60 साल जी ज़िंदगी गुज़ारी सिर्फ़ु इन्हनि 5-10 माण्हुनि जे बारे में हू परेशान आहे, ऐं इते ई सोचींदे ऐं उहा परेशानी दुनियावी आहे, दीनी न आहे। दुनियावी परेशानी सोचींदे तव्हांजो मलिकुल मौत अची उनखे चए थो त तुंहिंजो टाइम पूरो थी वियो आहे। पोइ क़ुर में अचे थो त दाहूं कंदो, अलाह साईं मूंखे मोहलत ॾे, हाणे मां नेकियूं कंदुसि, मां सदका ख़ैरात कंदुसि, निमाज़ कंदुसि, पर अलाह चवंदो न, तोखे मोहलत ॾिनी वई हुई ऐं करण वारनि अमल कया आहिनि। सो हींअर जेको असां हालत ॾिसूं था त असां पंहिंजे 4-5 भातियुनि खां ॿाहिरि नथा निकिरूं। सो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, हीअ हेॾी वॾी उम्मत आहे। प्यारो पैगम्बर अलैहिस्सलाम हिन उम्मत जे लाइ राति ॾींहुं परेशान हूंदा हुआ। ऐं यकीन कयो त इंसान जॾहिं हिन दीन जे मैदान में लहे थो, दावत तबलीग में लहे थो, इन में इंसान जी पंहिंजी तरबियत थिए थी। उहो इंसान पाण बि सुठे रस्ते ते इख़लास में लॻी थो। को बुरी सोबत बि उनखे न वणंदी, बुरी कचहरी बि उनखे न वणंदी, बुरो कारोबार उनखे न वणंदो, यानी बुरा अमाल उनखे न वणंदा, जेसी तोड़ी हू सुठे कम सां लॻो पियो आहे। सो अल्लाह ताला खां दुआ था कयूं त अल्लाह ताला असां सभिनीनि खे तौफ़ीक़ अता फ़रमाए जो असां हिन दीन जे कम में, हिन भलाई जे कम में पाण बि हिसो वठूं ऐं क़ुर खे पाण पढ़ूं। जीअं साईं जन चयो आहे त क़ुर जे पढ़ण जी का बि उमिरि कान्हे का। खोड़ सारा सहाबा आहिनि जेके 40-50 साल खां बाद में उन्हनि इस्लाम क़बूल कयो आहे ऐं जेको आहे क़ुर पोइ पढ़ियो अथनि, पढ़ी आहिनि। सो इहा ग़लति सोच आहे त नंढड़ा क़ुर पढ़ंदा, वॾा नथा पढ़ी सघनि। ऐं हिन दौर में असां खोड़ अहिड़ा सारा माण्हू ॾिठा आहिनि जेको अधु उमिरि खां बाद में अल्लाह ताला उन्हनि खे हिदायत ॾिनी, वो तौबा ताइब थिया, उन्हनि क़ुर पढ़ियो, क़ुर खे सम्झो ऐं क़ुर खे ॿियनि ताईं पहुचायो। खोड़ अहिड़ा माण्हू आहिनि जेके ऐनक ते हुया, ज़िंदगी जे उन माना मंज़िल खे पहुता आहिनि जेको हू ऐनक ते पहुता आहिनि। ऐं उन वक़्तु अल्लाह ताला उन्हनि जे लाइ पंहिंजी रहमत जा दरवाज़ा खोलिया ऐं उन वक़्तु हुननि क़ुर पढ़ियो आहे। सो असांखे घुरिजे त असां अल्लाह खां दुआ घुरूं, अल्लाह ताला असांखे तौफ़ीक़ ॾिए। जीअं सूरतुल फातिहा आहे, असां अक्सर दोस्तनि खे चवंदा आहियूं त कंहिं ॻाल्हि खे त हू चवंदा आहिनि अल्लाह हिदायत ॾिए, बसि अल्लाह हिदायत ॾिए। असां उन्हनि खे चवंदा आहियूं त अल्लाह हिदायत उन्हनि खे ॾींदो आहे जेके हिदायत जा तलबगार हूंदा आहिनि, जेके हिदायत रब खां घुरंदा आहिनि। हा, बग़ैर घुरे अल्लाह कंहिंखे ॾेई छॾे, हू बेनियाज़ बेपरवाह बादशाह आहे। पर अक्सर अल्लाह ताला पाण क़ुर में बि असांखे चयो आहे त मूंखां हिदायत घुरो। सूरतुल फातिहा में जेको हर निमाज़ जे हर रकत में असां पढ़ूं था, जंहिंखां सवाइ निमाज़ नथी थिए, उन सूरतुल फातिहा में अल्लाह ताला फरमाए थो त मूंखां दुआ घुरो त इहदिनस सिरातल मुस्तक़ीम, अल्लाह असांखे सिधी वाट ॾेखार।
ऐं ईअं न आहे त घणा माण्हू अदा असांखे हिदायत मिलियल आहे, असांखे घुरण जी ज़रूरत न आहे। इहा ई आयत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी हर निमाज़ जी हर रकत में पढ़ंदा हुआ। छा नऊज़ बिल्लाह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिदायत कोन्हे छा? सहाबा पढ़ंदा हुआ, अहल बैत पढ़ंदा हुआ, सलफ़ सालिहीन पढ़ंदा हुआ। क़यामत तोणी ईंदड़ माण्हू सभु नेकोकार इन सूरत जी इन आयत खे पंहिंजे हर निमाज़ जी हर रकत में पढ़ंदा। ऐं अल्लाह ताला इन सूरत में जेको आहे शिफ़ा बि रखी आहे। क़ुरान शिफ़ा आहे, पर क़ुरान मजीद में अल्लाह ताला फरमाए थो त हीउ क़ुरान सीननि जो शिफ़ा आहे, दिलनि जो शिफ़ा आहे। सो सूरतुल फातिहा बि शिफ़ा आहे, इन में सीननि जो शिफ़ा आहे। इंसान हर वक़्तु अल्लाह खां हिदायत घुरे, हिदायत तलब करे, गुनाहनि जी बख़्शिश घुरे, नेकिन जी तौफ़ीक़ घुरे। छो त जेसी तोणी रब न चाहे असां का बि नेकी नथा करे सघूं। जेसी तोणी रब राज़ी न थिए तेसी तोणी असां गुनाहनि खां नथा बची सघूं। तंहिंजे करे हर वक़्तु अल्लाह खां दुआ घुरो, अल्लाह असांखे सुठी सोहबत अता फ़रमा, असांखे हिदायत अता फ़रमा, असांखे तुंहिंजे राह में ख़र्च करण जी तौफ़ीक़ अता फ़रमा, तुंहिंजी सुहिणी इबादत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमा। जीअं प्यारे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़ी दुआ सेखारी आहे जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर निमाज़ खां पोइ घुरंदा हुआ। अल्लाहुम्मा इन्नी अला ज़िक्रिका व शुक्रिका व हुस्न इबादतिका। या अल्लाह मूंखे तुंहिंजे शुक्र, तुंहिंजे ज़िक्र ऐं तुंहिंजी सुहिणी इबादत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमा। सो अल्लाह ताला खां हर वक़्तु दुआ घुरूं त अल्लाह असांखे तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह ताला खां दुआ था कयूं अल्लाह ताला असांखे तौफ़ीक़ अता फ़रमाए त अहिड़नि मजलिसनि खे जिथे वेहूं, अहिड़नि मजलिसनि खे जेको आहे आबाद करण जी कोशिशि कयूं, चाहे हिते हुजूं, चाहे पाकिस्तान में हुजूं या कंहिं बि मजलिस में हुजूं, जिथे बि हुजूं। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका आहे प्रचार असांजे ज़बान ते हुजे। ऐं अल्लाह ताला खां दुआ था कयूं अल्लाह ताला जेसी तोणी जीआरे ईमान ते ज़िंदगी अता फ़रमाए, ऐं जॾहिं मौत अता फ़रमाए त अल्लाह ताला ईमान ते मौत अता फ़रमाए। अहिड़े हाल में अल्लाह से मौत अता फ़रमाए जो अल्लाह असां खां राज़ी हुजे ऐं अल्लाह ताला असांजी बख़्शिश जो ऐलान करे। अल्लाह ताला खां दुआ था कयूं त अल्लाह ताला असां सभिनीनि खे मुजाहिदनि वारी ज़िंदगी अता फ़रमाए, शहादत वारी मौत नसीब फ़रमाए। ऐं जेसी तोणी अल्लाह जीआरे त असांखे हक़ सच चवण जी अल्लाह से असांखे तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं असांखे अल्लाह साईं हर मैदान में, हर जेको आहे जद्दोजहद में अल्लाह साईं असांखे कामयाबी नसीब फ़रमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अलल मुरसलीन।